मुंह जो कैंसर समूरी दुनिया में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे कैंसर्स में 6 नंबर ते आहे ऐं इन में 3 भाङो केसिस ॾखण एशिया जे मुल्कनि पाकिस्तान, भारत, श्रीलंका, नेपाल मां ईंदा आहिनि, छो त इन मुल्कनि में पान सोपारी जो इस्तेमालु घणो आहे। पाकिस्तान ख़ासि करे सिंध में गुटखा, पान ऐं सोपारी जे इस्तेमालु वधी वञण जे करे मुंह जो कैंसर ख़तरनाक हद ताईं वधी वञे थो। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ एंड साइंसिस जामशोरो में 3 ॾींहनि वारी इंटरनेशनल एकेडमिक रिसर्च समिट में मुल्की ऐं ग़ैर मुल्की तिबी माहिरीन शोबा तिब में नई तहक़ीक़नि ऐं जदीद इलाज जे तरीक़नि जे हवाले सां पंहिंजी रिसर्च पेश कई। समिट जे ॿिए ॾींहुं लम्स जे ऑडिटोरियम हॉल में प्रोफेसर डॉक्टर इक़बाल खयानी ऐं ॿियनि पंहिंजे ख़िताब में चयो त ओरल कैंसर जी शुरूआती डायग्नोसिस सां बहितर इलाज थींदो आहे। लम्स जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अकरम उॼण जो चवणु हो त समिट में समूरी दुनिया मां तिबी माहिर आया आहिनि, जेके पंहिंजा तजुर्बा ऐं रिसर्च हिक ॿिए सां शेयर करे रहिया आहिनि। तिबी माहिरनि जो चवणु हो त हिन क़िस्म जे रिसर्च समिट थियण सां इलाज जी बहितर ऐं जदीद तरीक़नि जी आगाही मिलंदी आहे।